तो दोस्तों अगर स्टाक VPN बंद थी वियो आहे ऐं रिकनेक्टिंग ॿुधाए थो अव्हां खे त पोइ परेशान थियण जी का बि ॻाल्हि न आहे। असां अव्हां जे लाइ वरी हिकिड़ो नओं VPN खणी आया आहियूं जेको मोबिलिंग ते फ्री इंटरनेट हलाए रहियो आहे। स्टाक VPN कुझु ॾींहंनि लाइ बंदि थी वियो आहे। सभिनी दोस्तनि खे इहा परेशानी थी रही आहे त तेसिताईं जॾहिं उहा वरी ऑन थिए तेसिताईं तव्हां हीउ VPN हलायो। असांजी त तव्हांखे इहा ई सलाह हूंदी तव्हां हिन VPN खे डाउनलोड कयो, चङी तरह वीडियो गौर सां ॾिसो ऐं इन जो तरीक़ो ऐं सेटिंग सही तरह सां सम्झी इंशाअल्लाह तव्हां ही VPN हलाए सघंदव। वीडियो पूरो ॾिसिजो। उन खां पहिरीं तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा हलो। दोस्तों ही VPN तव्हांखे प्ले स्टोर तां ई मिलंदो। प्ले स्टोर में तव्हांखे इन जो मां नालो बि तव्हांखे ॿुधायां थो। इन खां पहिरीं तव्हांखे कमेंट में इहो ॿुधाइणो आहे त असांजा जेके वीडियो आहिनि तव्हांखे उहे कीअं था लॻनि ऐं तव्हांखे पसंदि घणो था अचनि। तव्हां कमेंट में पंहिंजी राय असांखे ज़रूरु ॾिजो। त देरि नथा कयूं, तव्हां दोस्तनि खे ॿुधायूं था त सभ खां पहिरीं तव्हां प्ले स्टोर ते वञो। प्ले स्टोर खे तव्हांखे सर्च करिणो आहे साइबर इंजेक्टर नाले सां हिकिड़ो जेको आहे त VPN आहे। ॿिए नंबर ते पियो आहे, कारे कलर में तव्हांखे नज़र ईंदो। हीउ जेको आहे तव्हां चङी तरह हिन जो नालो ऐं तव्हां इंटरफेस ॾिसो। हिन खे तव्हां डाउनलोड कंदव। थोरो हिन जी डाउनलोड थिए थो। जेसिताईं डाउनलोड थिए त मां हिन वीडियो खे थोरो हिते रोकींदुसि जीअं हीउ डाउनलोड थी वठे। तव्हां दोस्तनि खे बार बार असां इहो चवंदासीं त वीडियो गौर सां ॾिसिजो ऐं जीअं तव्हांखे पूरी सेटिंग जेको आहे त सम्झ में अची वञे। ऐं बाद में दोस्त वरी चवनि था तव्हां जेके VPN ॾियो था उहे तव्हांजा नथा हलनि। हिकिड़ी हिन VPN में ॿी बि ॻाल्हि दोस्तो आहे त हीअ शायदि थी सघे कंहिं दोस्त वटि न बि हले। उन जी असां नथा चऊं, पर काफ़ी दोस्तनि खे हीअ VPN हलाए रहिया आहिनि। त असांजी ऐप जेका डाउनलोड थी वई आहे, असां हिन खे ओपन कयोसीं। ओपन करण खां बाद में तव्हांखे कुझु हीअं उन जो इंटरफेस नज़र ईंदो। त मथे ॻाढ़े अखरनि में हिन खां पहिरीं इहे अपडेट थींदो। हीउ हिन खे थोरो तव्हां अपडेट कजो। इन वक़्तु तव्हां वटि कुझु 2-3 MB लाज़मी हुजनि। हिन खे येस कंदव। मथे ॻाढ़े कलर वारे खे तव्हां पहिरें भेरो तव्हां मथे ॻाढ़े जेको कलर आहे ऑप्शन मथो उन खे हणंदव। इन खे ओके करण खां बाद में यूनाइटेड स्टेट पहिरें नंबर ते आहे, उन ऑप्शन खे तव्हां जेको आहे त ओके कंदव। बाद में हेठि नंबर खे हणी करे तव्हांखे हिते चूंडणो आहे 9 मोबाइल 2G लिखियलु हूंदो सोशल पैक। NG 9 मोबाइल 2G सोशल पैक मां निशान बि हयो आहे। इहो ई तव्हांखे हिते चॉइस करिणो आहे ऐं बाद में ॿियो कुझु बि न आहे करिणो। तव्हां हिन खे मथे जेके ॻाढ़ो बटण आहे हिन खे तव्हां ओके कंदव जीअं तव्हांजो कनेक्ट थी वञे। हीउ बाद में वरी ओके वारो ऑप्शन घुरियो हिन। हाणे थोरो इंतज़ारु कंदासीं त पाण ई इंशाअल्लाह ऑटोमेटिक कनेक्ट थी वेंदो। थोरो थिए कैबर कनेक्टेड। जी दोस्तों, असांजो जेको आहे त हीउ ऐप जेको आहे कनेक्ट थी वियो आहे। इंशाअल्लाह तव्हां वटि बि कनेक्ट थी वेंदो। तव्हां ज़रूरु हिन खे इस्तेमालु कयो। बाक़ी कंहिं दोस्त वटि अगरि नथो हले त उन जे लाइ माज़रत, छो जो कंहिं सेट में हीउ हली रहियो आहे। उमेद तव्हां दोस्तनि खे असांजो वीडियो पसंदि आयो हूंदो।